हिन में बॉइज़ भी शामिल आहिनि, गर्ल्स भी शामिल आहिनि। ठीकु आहे, 90 असां जूं गर्ल्स आहिनि, त बाक़ी बॉइज़ घणा बचंदा? 270। 270 खे तव्हां हिन सां जोड़ कंदव त तव्हांजा 360 थी वेंदा। सो असां ऑप्शन जिते बि 270 ॾिनल हूंदो उनखे टिक कंदा था छॾियो। असांखे हिते चयल छा आहे? टोटल नंबर ऑफ बॉइज़। तव्हां हाणे जेको मां टाइप करे लिखी करे मोकिलियो आहे, थी सघे थो उन में टोटल नंबर ऑफ स्टूडेंट्स हुजे। जेकॾहिं टोटल नंबर ऑफ स्टूडेंट्स हूंदो त पोइ तव्हां 360 खे टिक कंदो। जेकॾहिं टोटल नंबर ऑफ बॉइज़ हूंदो त पोइ तव्हां चवंदो जेकॾहिं टोटल हाणे असां वटि अची वियो 360, हाणे 360 मां जेकॾहिं 90 जेके आहिनि उहे गर्ल्स आहिनि त इहे कट कंदासीं। ठीकु आहे, 0 अची वेंदो, 6 मां 9 न वेंदा, 1 हेॾे वठी ईंदासीं, 16 मां 9 वेंदा, घणा बचंदा? 7। बाक़ी हिते 1 हेॾे वठी ईंदो, बाक़ी 2 बचा, सो 2 हिते अची वेंदा। 270 असांजा बॉइज़ आहिनि। ठीकु आहे, सो इहो न हूंदो आहे त तव्हां सवाल सही करे वञो, ग़लति ऑप्शन खे टिक करे वञो। आख़िर में ज़रूरु ॾिसंदा कयो त असांखां घुरियल छा आहे। टोटल नंबर ऑफ स्टूडेंट्स हुजे त पोइ तव्हां 360 खे टिक कंदो। टोटल नंबर ऑफ बॉइज़ चयल हुजे त हाणे बॉइज़ असांजा घणा निकिता? 270। ठीकु आहे, 90 ऐं 270 360 पूरा थी विया। सो हे असांजो 75%, हे असांजा 25%। इन टाइप जा क्वेश्चन हिन तरीक़े सां हल थींदा आहिनि। आई होप तव्हांखे हाणे सम्झ में अची वेंदो। हे बैच 7 जे लाइ हुयो, 2-3 ॾींहंनि में इनशाला तव्हांजे लाइ जेके परसेंटेज जा क्वेश्चन आहिनि इहे बिल्कुलु हलवो थी वेंदा। जेकॾहिं काई बि क्यूरी हुजे मुंहिंजो मोकिलियो।